अस्सलाम वालेकुम। दुलाव ड्रामे के बारे में दोस्तों ज़बरदस्त तव्हां वॾी अपडेट शेयर कंदा हलूं दोस्तों। जी हाँ दोस्तों, जे अगर तव्हां ही वीडियो मिस कंदो दोस्तों तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी दुलाव ड्रामे के बारे में। जी हाँ दोस्तों, दुलाव ड्रामे की तव्हांखे त ख़बर है शूटिंग हली रही है धमाके सां वॾी तेज़ी सां एक्शन सां। बहरहाल दोस्तों इन वीडियो को लाइक कयो तव्हांखे अॼु पूरी अपडेट ॾींदा हलूं, मालूमात ॾींदा हलूं। उदासी टीवी के सब्सक्राइब ज़रूर कंदा, वीडियो को लाइक ऐं शेयर कंदा। दोस्तों दुलाव ड्रामे जी जेका बक़ाया शूटिंग हली रही हुई, आज़म मेगल पंहिंजी शूटिंग पूरी करे तो हलियो वियो हवेली ड्रामे जी शूटिंग हैदराबाद करण जे लाइ, लेकिन बरसाति ॿियो ॾींहुं अची चुकी है। बरसाति जे करे दुलाव ड्रामे जी जेका रहियल खुलियल शूटिंग हुई उहा बंदि थी चुकी है, बिल्कुलु ठिप थी चुकी है। छाजे करे 24 कलाक खां 36 कलाकनि जे दौरान मुसलसल बरसाति हलदी रही है, मींहुं हलंदो रहियो है। सखर खां मीरपुर माथेलो ही टोटल सिंध अंदरूनी सिंध में वॾी बरसाति हली आहे। सॼी राति सॼो ॾींहुं पाणी गोॾा बोड़ थी चुको है। तव्हांने भी इहो चक्कर थियो हूंदो जंहिं इलाके में तव्हां आहियो, तव्हांखे भी ख़बर पवंदी वाकई कहिड़ी बरसाति आहे। इन बरसाति जे करे कमु किटली थी चुका है दोस्तों, सॼी शूटिंग बंदि थी चुकी है। ऐं फ़िलहाल वरी शूटिंग कुछ ॾींहं जे लाइ मुतक़ा न है, कुछ ॾींहंनि खां बाद में शूटिंग वरी स्टार्ट थींदी जीअं कुझु माहौल सिधो थिए। लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।